उमर सुमरो के औकाफ ज़कात पार्लियामानी मामला ऐं क्रिमिनल प्रोसिक्यूशन वारा इज़ाफ़ी कलमदान अलॉट कया विया आहिनि। अवां खे अपडेट कयूं त सिंध काबीना जे कलमदाननि में फेरफार थी आहे। घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ खां जेलनि वारो कलमदान वापसि वरितो वियो आहे। सूबाई वज़ीर उमर सुमरो खे औकाफ ज़कात पार्लियामानी मामला ऐं क्रिमिनल प्रोसिक्यूशन वारा इज़ाफ़ी कलमदान अलॉट कया विया आहिनि। सूबाई वज़ीर अरशद वली मोहम्मद खे कोस्टल डेवलपमेंट जो इज़ाफ़ी कलमदान ॾिनो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त सूबाई जुनैद अली शाह खां ऐशा डेवलपमेंट जो खातो वापसि वठी आर्काइव्स ऐं नवादरात वारा इज़ाफ़ी कलमदान अलॉट कया विया आहिनि। अवां खे अपडेट कयूं त सिंध काबीना जे कलमदाननि में फेरफार थी आहे। घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ खां जेलनि वारो कलमदान वापसि वरितो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सीली जो। जी राबिल, सिंध काबीना जे कलमदाननि में रद्दो बदल कई वई आहे। संजय निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी मंज़ूरी खां पोइ सिंध काबीना में चीफ सेक्रेटरी तरफ़ां रद्दो बदल जा जेके नोटिफिकेशन आहिनि उहे जारी कया विया आहिनि। सिंध जे घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ खां जेको जेलनि वारो खातो वापसि वरितो वियो आहे। ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ वटि घरू खाते जो कलमदान बरक़रार हूंदो। सूबाई वज़ीर कानून उमर सुमर खे जेको इज़ाफ़ी कलमदान ॾिना विया आहिनि। औकाफ ज़कात पार्लियामानी मामला ऐं क्रिमिनल प्रोसिक्यूशन वारा जेके इज़ाफ़ी कलमदान आहिनि उहे अलॉट कया विया आहिनि। जॾहिं त ॿिया जेके खाता आहिनि कानून इंसानी हक़नि समेत 3 खाता उहे सूबाई वज़ीर उमर सुमरो वटि जेको आहे बरक़रार रहंदा। सूबाई वज़ीर अरशद वली मोहम्मद खे जेको आहे इज़ाफ़ी कलमदान अलॉट कयो वियो आहे। कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी जो इज़ाफ़ी उहो कलमदान हुनखे अलॉट कयो वियो आहे। अहिड़ी तरह सूबाई वज़ीर जेको जुनैद अली शाह आहे हुन खां HR डेवलपमेंट जो जेको खातो आहे वापसि करे आर्काइव ऐं नवादरात वारो जेको खातो आहे कलमदान आहे हुनजो इज़ाफ़ो कयो वियो आहे। उहो नओं कलमदान हुनखे अलॉट कयो वियो आहे। अहिड़ी तरह डॉक्टर साद ख़ालिद खे जो सिहत वारे खाते समेत जेके इज़ाफ़ो कयो वियो आहे हुन में ॿाराड़ी वारी तरक़ी वारो जो खातो आहे हुनखे इज़ाफ़ी कलमदान अलॉट कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर।